हाणे असांजे हुकुम में असांजे नासिक जा मुखी श्री किशन जी आडवाणी जेके लास्ट 16-17 सालनि खां नासिक जे पूज्य सिंधी पंचायत जा अध्यक्ष आहिनि ऐं उहे चङनि संस्थाउनि ते कमु कंदा आहिनि ऐं हाणे फ़िलहालु उहे नासिक महानगर पालिका जा पार्षद बि आहिनि। मां पवन जी खे चवंदुसि त असांजे वॾे भाउ श्री किशन आडवाणी जी खे घुराइनि ऐं उहे पंहिंजा अॼु जे हिन चर्चा जे बारे में पंहिंजा वीचार पेश कनि। दादा जय झूलेलाल। जय झूलेलाल। अचे तो आवाज़? हाँ अचे तो। अॼु जे दादा जेको असांजो जेको वेबिनार आहे एपिसोड नंबर 6 सिंधी समाज जो इतिहास। हाणे तव्हां असांजे महाअनुभवी सभिनि वक्तनि जो ॿुधो ऐं हाणे तव्हां पंहिंजा हिन में वीचार पेश कयो असां किथे पुठियां रहिजी आहियूं ऐं अॻियां कीअं हलूं। दादा पहिरियों त मां असांजे भाउ रतनलाल ऐं उनजे टीम खे वाधायूं ॾींदुमि जंहिं हे सेमिनार नासिक शहर में चालू कयो आहे ऐं इहो सॼे हिंदुस्तान में असांजो नासिक जो नालो थींदो। हाणे मां तव्हां भाउरनि खे मां छा ॿुधायां। असांखे दादा नहलाणी सर सिंधी समाज जो इतिहास जे बारे में ॿुधायो। दादा गुरनानी साहब असांखे सॼो डिटेल ॿुधायो। उनखां पोइ सुशील गजवानी सर असांखे सिंधियत जे बारे में जाम कुझु ॿुधायो। मूंखे हिकिड़ी ई ॻाल्हि चवणी आहे कि असांखे सिंधी समाज में सभ खां पहिरियों असांखे ॿधी हुअणु खपे। उन ॿधीअ जे लाइ असांखे हिकजुट थी रहणु खपे। असांजा सिंधी भाउर वापार में जाम अॻियां आहिनि पर कंहिं ॿधीअ में जाम पोइता आहिनि। मां पहिरियों ईअं ॿुधाईंदुमि असांजे पिता हुलाराम आडवानी करे हूंदा। उहे फ्रीडम फाइटर हूंदा हुआ। उन्हनि ॿधीअ जे लाइ सिंधियुनि जे एकता जे लाइ 1959 में सिंधी समाज जे लाइ हिकु हुलाराम कॉलोनी नाले जी सोसाइटी ठाही। उनजो मक़सदु हिकिड़ो ई हो कि सभु सिंधी गॾु थियनि। उनखां पोइ उन सोसाइटीअ जी शुरूआति थी। उनखां पोइ कुझु भाउरनि मिली नासिक में सिंधी शहर में HAB सिंध हाई स्कूल जी स्थापना कई जेको अॼु स्कूल असांजो सिंधु सागर एकेडमी जे नाले सां आहे। उन ते बि असांजा पिता मेंबर हुआ। मां बि उते अॼु मेंबर आहियां। अॼु 1100 ॿार उते पढ़ी रहिया आहिनि। असांखे इहो ॾिसणो आहे असांजा सिंधी ॿार कीअं वाधारो करे सघनि, कीअं पढ़ाईअ में अॻियां वधी सघनि। जेके बि असांजा ॿार ग़रीबीअ में आहिनि उन्हनि खे फ्री पढ़ाई कराई वञे। हर शहरनि में जिते जिते सिंधी स्कूल आहिनि या सिंधी स्कूल न आहिनि पर सिंधी ॿारनि खे सपोर्ट करणु खपे। फ्री में उन्हनि खे किताब, उन्हनि खे यूनिफॉर्म ॾिनी वञे। जंहिं जंहिं ॿार खे पढ़ण जी इच्छा आहे उनजे लाइ उनखे स्पॉन्सर थियणु खपे। ॿियो असांजे सिंधी समाज में अॼु हिकु ॾाढी वॾी घटिताई आहे। असांजा सिंधी काफ़ी पंहिंजे सिंधियुनि खे छॾे असांजो पंहिंजो धर्म बदिले रहिया आहिनि। उन ते असांजे सभिनी सिंधी समाज जे माण्हुनि खे ध्यानु ॾियणु खपे कि इहो कमु छो थो थिए। असांजा ॿी समाज में छो था वञनि, क्रिश्चन धर्म छो था अपनाइनि। ॿियो असांजे समाज में हिकु ॾाढी ॿियो बि ग़लति कमु थी रहियो आहे कि असांजे सिंधी समाज जा सिंधी जेके लेडीज़ आहिनि या भाउर आहिनि ॿी समाज में शादी मुरादी कनि था उहो बि न थियणु खपे। उन लाइ कुझु गौरव कदम खणणु खपे। असांजा वॾा उन्हनि जी बि काई ग़लती आहे जेके 25 साल ताईं ॿारनि खे शादी मुरादीअ जे लाइ रुकाइनि था। उनखां पोइ छटियूं बैठाइनि था। छटियुनि जे चकर में ॿारनि जी शादियूं मुरादियूं रहिजी थी वञनि। अहिड़ा बि कम असां ॾिठा आहिनि जंहिंजा 36 गुण मिलंदा आहिनि पर उहो 36 महीना बि नथा रहनि। इन ॻाल्हि खे न ॾिसी ॿारनि जो आईंदो ठाहियो, ॿारनि खे पढ़ायो। इहो ई मां संदेश ॾींदुमि। मां पंहिंजे रतन भाउ खे हिकु नासिक में असां गॾु रहंदा आहियूं। असांजे लाइ असांजे सेवा जे लाइ जेको बि अधु राति असांखे सॾु ॾींदो असां सिर्फ़ु नासिक लाइ न सॼे सिंधी समाज लाइ जिते जिते तव्हां असांखे वठी हलंदो असां तव्हां सां गॾु आहियूं। हमेशह तव्हां सां गॾु रहंदासीं। ॿियो असांजे दादा गजवानी दादा जीअं असांखे ॿुधायो कि असांजा ॿारनि में टैलेंट जाम आहे पर असांजा ॿार कंहिं कारण सां अॻियां नथा वधनि। उहो उन में असांजे कुझु असां जहिड़नि वॾनि एज जे माण्हुनि जी बि ग़लती आहे। जेके 80% असांजा ॿार खे ईअं सम्झायो वेंदो आहे कि तव्हां वॾे हूंदे पढ़ाई करे तव्हां छा कंदो, आख़िर तव्हांखे दुकानु संभाले वञिणो आहे।
बाक़ी 20% असांजा ॿार अॼु बि पढ़ण में होशियार आहिनि, पढ़ी रहिया आहिनि ऐं सुठे उहिदे ते आहिनि। असांजो मारवाड़ी समाज आहे, जैन समाज आहे, उन ताईं बि असांखे सम्झणु खपे जीअं उहे अॼु बि ईअं ई चाहींदा आहिनि कि जेको बि व्यवहार करिणो आहे मारवाड़ीअ सां करणु खपे, मारवाड़ीअ जे दुकान सां माल वठणु खपे, मारवाड़ीअ जो पेट्रोल पंप आहे त मारवाड़ी जे पेट्रोल पंप तां पेट्रोल भराइणु खपे। ओड़ी तरह असांजे बि सिंधी समाज खे सोचणु खपे कि पाण पंहिंजे सिंधी भाउरनि खे सपोर्ट करणु खपे। इहो पैसो जेको इनकम थींदो सिंधी समाज में कमु ईंदो, इन ते थोरो ध्यानु रखणु खपे। ऐं जेके बि असांजे सिंधी भाउर आहिनि उन्हनि खे असांखे जेके घटि असांजे मेल झोल में आहिनि उन्हनि खे असांखे सपोर्ट ॾेई करे उन्हनि खे असांखे गॾु आणण जी ज़रूरत आहे, तॾहिं असांजे सिंधी समाज जो वाधारो थींदो ऐं ज़रूरु असांजी सिंधी ॿोली अमर रहंदी। जेके बि माण्हू असांखे चवंदा आहिनि कि दादा छा थींदो, अॼु स्कूल बंदि थी विया, कोई घर में सिंधी ॻाल्हाए नथो, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। उहो असांखे असांजी सिंधी ॿोली क़ाइमु रहंदी। इहो ई मां तव्हांखे समाज जे लाइ इहो ॾींदुमि। कंहिंखे बि असांजे नासिक शहर मां काई बि असांजे तरफ़ां सेवा हुजे, असां ज़रूरु असां उन सेवा में हाज़िर रहंदासीं। जय झूलेलाल। दादा जय झूलेलाल। असांजी ॿोली हमेशह अमर रहंदी जेसिताईं तव्हां जहिड़ा असां जहिड़ा सभु मिली करे गॾु रहंदासीं ऐं हिकु मुठ रहंदासीं त असांजी ॿोलीअ खे केरु माना बंदि न कराए सघंदो ऐं केरु छीने बि न सघंदो। केरु न केरु हिकु माण्हू निकिरंदो आहे जेको पंहिंजो सर मथां कफ़न ॿधी करे निकिरंदो आहे, उनखे पंहिंजे माना केरु न, मां उहो नथो चवां किथे न किथे भॻवानु कंहिंखे न छॾींदो आहे, क्यूलिन खे न छॾींदो त असांखे किथे छॾींदो। धन्यवाद दादा, थैंक यू दादा। हिकु ॿियो संदेश ॾींदुमि। जीअं असांजा सिंधी भाउर हर शहरनि में बिखरियल आहियूं असां, त असांखे छा करणु खपे, हर शहर में कोई न कोई असांजो पॉलिटिक्स में या नगर सेवक हुजे या कोई आमदार लाइ थो बीहे, उनखे हर सिंधी पंहिंजे तन सां मन सां धन सां सपोर्ट करणु खपे। जीअं असांजे समाज में हर शहर में हिकु अॻवान हुजे जेको असांजो आवाज़ मथे ताईं पहुचाए सघे। इहा मां सभिनी खे निवेदन कंदुमि। जय हिंद, जय महाराष्ट्र।